नाज़रीन, ख़बरुनि जे सिलसिले खे अॻिते वधाईंदे सखर मां अव्हां ताईं ख़बर पहुचायूं पिया फीज़ लाशारी जी त वफ़ाक़ी मुहतसिब जे मुआइने जे करे रोहिड़ी रेलवे स्टेशन जी अपग्रेडेशन थी आहे। वफ़ाक़ी मुहतसिब पारां रोहिड़ी जंक्शन रेलवे स्टेशन ते कयल मुआइने जे नतीजे में मुसाफ़िरनि जी सहूलियतुनि खे बहितर बणाइण लाइ अहम इंतज़ामी कार्रवाई कई वई आहे। पाकिस्तान रेलवे जे रोहिड़ी जंक्शन स्टेशन जे मुआइने दौरान मुसाफ़िर सहूलियतुनि में ख़ामियुनि जी निशानदही कई वई। सूरत हाल जो नोटिस वठंदे वफ़ाक़ी मुहतसिब पाकिस्तान रेलवे जे आला अख़्तियारनि खे सिफ़ारिश कई त सफ़र कंदड़ आवाम खे मुनासिब ऐं बहितर सहूलियतूं फ़राहम करण लाइ फ़ौरी तौर ते क़दम खयां वञनि। वफ़ाक़ी मुहतसिब जे फ़आल किरदार खे उजागर करे थी बर वक़्त मुदाख़लत इलाइक़े जी अहम रेलवे जंक्शन मां हिक ते सहूलियतुनि खे बहितर बणाइण लाइ ठोस क़दम खयां आहिनि। रोज़ानी मुसाफ़िरनि ऐं मुसाफ़िरनि खे तमामु घणी घुरिबल रिलीफ फ़राहम करे थी।